अस्सलाम वालेकुम नाज़रीन। आयना टीवी में तव्हांखे भली कार चऊं था। आयना टीवी ते ब्रेकिंग न्यूज़ खणी आया आहियूं त मिसण थाणे जी पुलिस मंशियात फ़रोशनि के ख़िलाफ़ कार्रवाई तेज़ करे छॾी। हिकु ॾींहं में 2 मंशियात फ़रोश गिरफ़्तार कया विया। मिसण पुलिस यूसी बेगन जरवार जे ॻोठ जरार थेबो लिंक रोड ते गश्त दौरान अरबाब अली वलद अला जहिड़े गुरबत खे 150 मावा गुटकनि जी पुड़िन समेत गिरफ़्तार करे वरितो। उनखां अलावा यूसी सुल्तानाबाद जे ॻोठ मक़बूल मेमण लिंक रोड ते भगवान दास कोहली खे 10 लीटर शराब सां गॾु गिरफ़्तार करे वरितो। ॿिन्ही जवाबदारनि ते मिसण पुलिस मंशियात एक्ट तहत केस दाख़िल करे चालान करे छॾियो। SHO मिसण नूरदीन मलाह जो चवणो त SSP टंडोलायर जी हिदायत ते मंशियात फ़रोशनि ऐं मंशियात ख़िलाफ़ कार्रवाई तेज़ कई वई आहे ऐं हिन हद में मंशियात खे बर्दाश्त न कयो वेंदो। हिन ब्रेकिंग न्यूज़ सां गॾु असांखे इजाज़त ॾींदा। जेकॾहिं तव्हां आयना टीवी सब्सक्राइब न कयो त सभ खां पहिरियों आयना टीवी खे सब्सक्राइब करे